जय झूलेलाल दोस्तों। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि त लोलो कीअं ठाहिजे, उनजो स्पेशली अटो कीअं ठाहिजे। स्टेप बाय स्टेप मां तव्हांखे सॼो ॿुधाईंदसि। अगरि अटो बराबरि ठहियलु हूंदो आहे त लोलो ॾाढो बढ़िया ठहंदो आहे। वीडियो एंड ताईं ज़रूरु ॾिसजो। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। अचो त रेसिपी शुरू कयूं था। रेसिपी शुरू करण खां पहिरियों मां तव्हांखे ॿुधाईंदसि हिकु कप जो ई इस्तेमालु करिणो आहे, जेको सभिनी मेजरमेंट लाइ साॻियो रहंदो। त मां हिते मेजरमेंट जो 1 कप खयो आहे, उन सां भरे करे 1 कप खंडु खई आहे और 1/4 कप मां हिन में पाणी खयो आहे। पाणी घणो न विझंदासीं, असां इनखे चङी तरह मिक्स कंदासीं और पुसाए रखंदासीं लॻभॻि 20-25 मिंट, जीअं खंडु ॻरी वञे। 25 मिंटनि खां पोइ ॾिसो खंडु चङी तरह ॻरी वई आहे। हिकु दफ़ो मिक्स कंदासीं। अञा कुझु दाणा खंडु जा हिन में रहियल आहिनि त असां इहे छाणे वठंदासीं। छाणी जो इस्तेमालु कंदासीं इन जे लाइ, जीअं कुझु बि कचिरो हुजे और खंडु जा जेके पार्टिकल्स बचिया आहिनि उहे सभु छणिजी वञनि और बिल्कुलु क्लीन सॉल्यूशन मिले असांखे। हाणे खणंदासीं हिकिड़ो बासण, जंहिंमें खणंदासीं असां अटो। साॻे ई कप जो इस्तेमालु करे मां हिते 2.5 कोप अटो विधो आहे। इन में विझंदासीं असां इलायची पाउडर, या नंढो फोटो खणी करे 3-4 नंढा फोटा खणी उनखे कुटे करे उहो विझणो आहे। 1/2 कोप असां तेल खणंदासीं। तेल सॼो हिकु महिल न आहे विझणो, 2 दफ़ा अधु करे विझंदासीं। चङी तरह मिक्स करणो आहे। हाणे जेको बचियल तेल आहे अञा उहो बि विझंदासीं। तव्हां चाहियो त हिते सचे गिह जो बि इस्तेमालु करे सघंदा आहियो। तेल विझी ॾिसो, हिन तरह मुट्ठी बंदि करे ॾिसंदासीं। अगरि मुट्ठी ॿधिजे थी मतिलबु तेल जी क्वांटिटी बराबरि आहे। कॾहिं कॾहिं इहो घटि लॻंदी आहे त तव्हां 1-2 चमचो ॿियो बि विझिजो, पर हीअ मुट्ठी ॿधिजे थी लड्डू वांगुरु, मतिलबु तेल बराबरि आहे। हाणे जेका असां चाशनी ठाहे रखी हुईसीं उहा हाणे असां हिन में विझंदासीं। त इहा सॼी हिकु महिल न आहे विझणी, असांखे थोरो थोरो करे विझंदासीं। असांखे छाकाणि त सख़्तु अटो ठाहिणो आहे। फुल्के, कोकीअ या पुरीअ जो अटो जेको हूंदो आहे उन खां बि सख़्तु अटो ॻोहिणो आहे। घटि में घटि चाशनीअ जो इस्तेमालु करे कंदासीं। थोरो थोरो विझंदासीं और चङी तरह मिक्स कंदा रहंदासीं जेसि ताईं इहो ॿधिजे। जेका मां माप ॿुधाई आहे उन मां लॻभॻि इहो चाशनी हिन में पूरी थी वेंदी। 1 या 2 चमचो बचंदी, जेका असां पोइ पूॼा में यूज़ कंदा आहियूं। इहा पूॼा कीअं कजे थधिड़ीअ जी, उनजी लिंक मां डिस्क्रिप्शन बॉक्स में विधी आहे, ज़रूरु ॾिसजो। थधिड़ीअ जी कथा, अखड़ियूं पूॼन कीअं कजे, सभु मां उन में विधो आहे। ॾिसो अटो चङी तरह ॿधिजे थो पियो। हाणे हथ में थोरो सो पाणी खणंदासीं नॉर्मल, छंडो हणी करे इनखे सॼे अटे खे असां ॿधंदासीं। अटो अगरि बराबरि ॻोहियल हूंदो त असांजा लोला जाम बढ़िया ठहंदा आहिनि। अटो नरम थी वेंदो त लोला जेके आहिनि काफ़ी सॉफ्ट ठहंदा आहिनि और मज़ो बि न ईंदो आहे हुन में। त ध्यानु रखिणो आहे अटो ॻोहिण महिल कुझु ॻाल्हियुनि जो, जीअं चाशनी बराबरि हुजे, असांजी तेल जी क्वांटिटी बराबरि हुजे। असांजो अटो तयारु थी वियो आहे। हाणे सभिनी खां पहिरियों हिन अटे मां ठाहिबियूं आहिनि अखड़ियूं, जिनजी पूॼा थींदी आहे। थधिड़ीअ जी मेन पूॼा में इहे अखड़ियुनि जो इस्तेमालु थींदो आहे। इहे 7 अखड़ियूं ठाहिबियूं आहिनि। इहा पूॼा कीअं कजे जीअं त मां ॿुधायोमांव, मां डिस्क्रिप्शन बॉक्स में लिंक विधी थी मां, ज़रूरु ॾिसजो। अखड़ियूं ठाहिण खां पोइ बाक़ी जेको अटो बचंदो हाणे उन मां असां ठाहींदासीं लोला। त हिकु पोर्शन खणंदासीं। अटे जी क्वांटिटी जेका आहे फुल्के खां वधीक खणबी आहे, जीअं असां कोकी में खणंदा आहियूं। चङी तरह दॿाए करे हीअ चाणी ठाहींदासीं और हिनखे असांखे वेलणो आहे, बिल्कुलु धीरे धीरे, जीअं इहो फाटे न, छाकाणि त इहो अटो काफ़ी ड्राई हूंदो आहे। इन खां पोइ फोक जो इस्तेमालु करे असां हिन में होल्स कंदासीं।
होल्स करण सां इहो पचाइण महिल चङी तरह सिझंदो और अंदरि कचो न रहंदो। वेलण महिल कॾहिं कॾहिं क्रैक्स अची वेंदा आहिनि, त हिन तरह सां प्रेस करे असांखे हिनखे वरी वेलणो आहे। सभिनी लोलनि ते फोक सां प्रिक करिणो आहे, यानी होल्स करणा आहिनि, जीअं इहो चङी तरह सिझे। पचाइण महिल बिल्कुलु नंढी गैस ते रखिणो आहे और बिल्कुलु धीरे बाहि ते यानी सिम ते रखिणो आहे। नंढो बर्नल और सिम ते पहिरियों ईअं ई पचाईंदासीं, उनखां पोइ तेल विझी करे इनखे वरी असां सेकींदासीं चङी तरह। धीरे बाहि ते सिझाइण सां इहो चङी तरह पचजंदो, न त अंदरि कचो रहंदो, छाकाणि त इहो लोलो जेको आहे फुल्के खां मोटो हूंदो आहे। त चङी तरह सिझे त इन जे लाइ बाहि खे बिल्कुलु धीरे रखिणो आहे। हिकु लोले खे पचण में 10 खां 12 मिंट लॻंदा आहिनि। पलटाईंदे चङी तरह सुनहरी कलर थिए जेसिताईं इनखे पचाइणो आहे। इहो गर्मा गर्म लोलो असांजो तयारु थी वियो आहे। थधिड़ीअ ते असां हिकु राति पहिरियों इहे पचाए रखंदा आहियूं। इहे असांजा लोला तयारु थी विया आहिनि, जेके ॾाढा बुरकणा और टेस्टी ठहिया आहिनि। त हिकु दफ़ो ज़रूरु ठाहियो और मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो तव्हांखे मुंहिंजो वीडियो कीअं लॻो। थधिड़ीअ जी कथा आखिड़ी पूॼन कीअं करिणो आहे उन जी लिंक मां डिस्क्रिप्शन बॉक्स में विधी आहे, ज़रूरु ॾिसजो। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, इंस्टाग्राम ते ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजी वीडियो खे ज़रूरु शेयर कजो। और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद। अगरि तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो हुजे त ज़रूरु सब्सक्राइब कजो।